अस्सलाम वालेकुम दोस्तो। असांजो चवण जो मक़सदु इहो आहे त जेके बि हिन इलाइक़े जा या कंहिं ॿिए इलाइक़े जा जेके बि ॾोयारी भाइर आहिनि, असांजो अर्ज़ु आहे त यार ग़रीब माण्हू खणो था पिया, जेके 2 लख ॾियनि था, 1.5 लख ॾियनि था, उन्हनि माण्हुनि खे 2 महीना 4 महीना झलियो था। असां चऊं था त हाणे उन्हनि ग़रीबनि खे छॾियो, जेके पुलिस जे कारकर्दगी कई आहे हुते हुते धाड़ेलनि खे मारनि था या बेगुनाह माण्हुनि खे मारनि था, त इन्हनि पुलिस खे ई मारणु खपे। जिथे बि पुलिस वारो नज़र अचे उनखे उते मारियो। असांजो इहो सॼनि धाड़ेलनि खे जेके बि आहिनि पुलिस जा मुखालिफ़ असांजो अर्ज़ु आहे, ठीकु आहे, उन्हनि खे उते क़तलु कयो। बाबा हूअं 1.5 लख मिले थो, जीथरी घणे जी आहे? जीथरी आहे 6 लखनि जी, उहा जीथरी खणो भेणा, उहो कमु कयो भाई। जेको आहे ग़रीब जेके आहिनि उनखे उहा न कयो। ना तव्हांजो चवण जो मक़सदु आहे त माना पुलिस वारनि खे मारे उन्हनि जा जिथरियूं हथियारूं खणनि, माना उहे बि 4 लख 6 लख जा आहिनि, माना ग़रीब माण्हुनि के बि न खणनि न। ग़रीब माण्हू खे न खणो। हा, पैसे वारो आहे त ॿी ॻाल्हि आहे, भई ग़रीब माण्हू खे उहा न कयो। चलो सही आहे, इहो असांजी हिकिड़ी रिक्वेस्ट आहे। अच्छा सर, तव्हां छा चवणु चाहींदा आहियो जंगल खान? असांजो बि अर्ज़ु इहो ई आहे, कचे हुजे या पके हुजे, कहिड़े बि इलाइक़े में हुजे, ईअं नथा चऊं कहिड़ो बि ज़िलो हुजे, असांजी गुज़ारिश इहा ई आहे दोस्तनि खे। हूअं बाबा गुनाह करनि था न, तंहिंखां बि पुलिस वारनि खे बिस्मिल्लाह करे वठे। बाबा इंसाफ़ ई न आहे न पुलिस वारो। असांजो अर्ज़ु इहो ई आहे।